अस्सलाम वालेकुम डियर व्यूअर्स, असांजे चैनल ते खुशामदीद। अॼु जी हिन वीडियो में असां डिस्कस कंदासीं सिंध एग्रीकल्चर यूनिवर्सिटी टंजोजाम जी एडमिशन 2024-25 अनाउंस थी चुकी आहे। त हिन में डिफरेंट डिग्री प्रोग्राम्स आहिनि। हिन जा 2 कैंपसिस आहिनि, उमरकोट एंड खैरपुर मीरस में, ऐं जेको आहे मेन कैंपस हिन जेको एग्रीकल्चर यूनिवर्सिटी टंजोजाम में आहे। डिफरेंट डिग्री प्रोग्राम्स आहिनि। हिन में इंजीनियरिंग वारा बि अप्लाई करे सघंदा, मेडिकल वारा बि अप्लाई करे सघंदा आहिनि, तक़रीबन फील्ड्स आर्ट साइंस ह्यूमैनिटीज़ वारा बि अप्लाई करे सघनि था। त जीअं हिन में मेन कैंपस जी ॻाल्हि कजे त काफ़ी सारा डिग्री प्रोग्राम्स आहिनि, जंहिंमें DVM 5 इयर्स आहे, BSc एग्रीकल्चर ऑनर्स आहे, जंहिंमें क्रॉप प्रोडक्शन, क्रॉप प्रोटेक्शन, एग्रीकल्चर, सोशल साइंसिस आहिनि। उन मां BSc ऑनर्स फूड साइंस टेक्नोलॉजी में आहे, ईअं BS IT आहे, BE एग्रीकल्चर आहे, BS पोल्ट्री साइंस आहे, BS डेयरी टेक्नोलॉजी आहे, BS फिशरीज एंड एक्वाकल्चर आहे, BS इंग्लिश आहे, BS कंप्यूटर साइंस आहे, BS सॉफ्टवेयर इंजीनियरिंग आहे, BS एनवायरमेंटल साइंस आहे, BS एग्रो इंडस्ट्रियल इंजीनियरिंग टेक्नोलॉजी आहे। ई उमरकोट कैंपस में BSc एग्रीकल्चर आहे, BS IT आहे, BS इंग्लिश आहे, BS सॉफ्टवेयर इंजीनियरिंग आहे, डिप्लोमा इन लाइव स्टॉक आहे, डिप्लोमा इन एग्रीकल्चर फील्ड असिस्टेंट आहे। उन खां अलावा खैरपुर मीरस कैंपस में BE एग्रीकल्चर आहे, BS सॉफ्टवेयर इंजीनियरिंग आहे, BSc एग्रीकल्चर आहे, BSc ऑनर्स इन फूड साइंस टेक्नोलॉजी आहे। इनमें अप्लाई करण जे लाइ तव्हांजी इंटरमीडिएट क्लियर हुजे, जिन्हनि बि 2024 में इंटरमीडिएट जो एग्ज़ाम ॾिनो आहे या पोयनि 2-3 सालनि में इंटरमीडिएट क्लियर कई आहे त उहे अप्लाई करे सघनि था। इन में एडमिशन पॉलिसी आहे त जेके बि BS डिग्री प्रोग्राम्स आहिनि या BSc डिग्री प्रोग्राम्स आहिनि, उन में तव्हांजो 50% हुजणु लाज़मी आहे तव्हांजे लास्ट डिग्री में, HSC में, ऐं उन खां अलावा जेको इंजीनियरिंग डिग्री प्रोग्राम्स आहिनि उन्हनि जे लाइ तव्हांजो 60% लाज़मी आहे। अप्लाई करण जे लाइ सभिनी खां पहिरियां तव्हांजी रजिस्ट्रेशन फीस आहे 3000 रुपए जी। उन खां पोइ तव्हां ऑनलाइन रजिस्टर थींदा। जॾहिं 1 अगस्त ते रजिस्ट्रेशन स्टार्ट थींदी त असां तव्हांखे उनजो मुकमल प्रोसेस ॿुधाईंदासीं। त उन खां अलावा 25% जी स्पेशल फी वेवर आहे जेके बि कैंपस में अप्लाई कंदा उमरकोट में, ऐं ईअं ई जेके गर्ल्स अगरि कैंपसिस में अप्लाई कंदियूं त उन्हनि जे लाइ 50% जेको आहे फी ऑफ हूंदी। इन जी जेकॾहिं इंपॉर्टेंट डेट्स जी ॻाल्हि कजे त मां तव्हांखे ॿुधाए छॾियो, 1 अगस्त खां हिन जी रजिस्ट्रेशन स्टार्ट थींदी, 30 अगस्त ताईं हलंदी, 30 डेज़ हूंदा। त उन सां गॾोगॾु जेको आहे 13 अक्टूबर ते हिन जी प्री एडमिशन टेस्ट थींदी। त वधीक इन जी मालूमात जे लाइ हिन चैनल खे सब्सक्राइब कयो त जीअं असांजी जेका बि नई वीडियो अचे उहा तव्हां ताईं पहुची सघे एडमिशन सां रिलेटेड। ऐं नेक्स्ट वीडियो में असां हिन जो फॉर्म फिल करणु सिखंदासीं त कीअं ऑनलाइन हिन जो रजिस्ट्रेशन फॉर्म फिल कबो।